अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग ऐं सुबह बख़ैर नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, 4 अक्टूबर आहे ऐं वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजी मॉर्निंग में। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अंसा ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे बि अस्सलाम वालेकुम ऐं नओं सुबुह मुबारक। हफ़्ते जी पहिरियों वर्किंग डे आहे ऐं सभई पंहिंजी नई एनर्जी सां ऑफिसिस, स्कूल्स, कॉलेजिस तरफ़ वेंदा हूंदा ऐं थोरी देरि खां पोइ कारोबारी माण्हू बि जेके पंहिंजे कारोबार तरफ़ वेंदा। अच्छा, साईं सदाईं करे मथी सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी। मूंखे शाह साईं जो हिकिड़ो शेर ई यादि आहे जेको मां स्कूल टाइम में यादि कयो हुयो ऐं असां लाइ इहा बदकिस्मती आहे त दुनिया जे अज़ीम तरीन मुफ़क्किरनि मां हिकु असां वटि आहे ऐं असांजो उअं ई बि सिंध जो जेको ट्रेडिशन खां वठी करे कल्चर, हेरिटेज, असांजी जेका हर तरीक़े सां जेको विरसो आहे न तमामु घणो जानदार, शानदार आहे। असां वटि टैलेंट जी बि कमी न आहे। उमरकोट सां तालुक़ु रखंदड़ भले ॾिनो सांद उर्फ़ राजा सांद जिन खे ज़्यादातर सुञातो वञे थो, उन एंड्रॉइड ऐप जे ज़रिए शाह साईं जी शाइरी 6 ॿोलियुनि में कन्वर्ट कई आहे। मतिलबु तव्हां कंहिं बि एंड्रॉइड फ़ोन ते शाह साईं जी शाइरी जेका आहे उहा 6 मुख़्तलिफ़ ज़बानुनि में पढ़ी सघो था। अॼु असां वटि उहे महिमान आहिनि। अस्सलाम वालेकुम भले ॾिनो साहिबु, वॾी महिरबानी तव्हांजी। कीअं इहो ख़्यालु आयो? पहिरियां त तव्हां उमरकोट सां तालुक़ु रखो था ऐं उमरकोट जी ई मारवी शाह साईं जी उन्हनि केतिरनि ई सूरमनि मां हिकु आहे जंहिंजो उन्हनि पंहिंजे शाह जो रिसालो में ज़िक्र बि कयो। छा लॻाउ हुयो त शाह साईं जे हिन सॼे अदब ते रिसर्च कजे या माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो थी सघे थो टेक्नोलॉजी ज़रिए? असां वटि ॻोठनि में, ॿहिराणियुनि में तक़रीबन हर सिंधी जे घर में जेको मुक़दस किताबु हूंदो हुन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि किताबु हूंदो आहे जेको शाह जो रिसालो हूंदो आहे। नंढपण खां ई पढ़ंदा रहंदा आहियूं। आउं बि पढ़ंदो रहियो हुउसि। मुंहिंजे लाइ बि इहा ख़ुशकिस्मती हुई जो मुंहिंजे घर में बि इहो मौजूदु हुयो। नंढपण खां पढ़ंदो रहियो हुउसि, कुझु न कुझु जेतिरो थी सघियो। यूनिवर्सिटी फाइनल करण खां पोइ यूनिवर्सिटी में इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स कयो। उन खां पोइ फाइनल करण खां पोइ इहो ई दिलि में ख़्यालु आयो त छो न लतीफ़ सरकार खे जीअं हाणे जो मोड ऑफ बुक्स चेंज पियो थिए। पहिरियां किताब हुया, हाणे वरी इहो सॉफ्टवेयर दौर अची वियो त छो न बिठाई खे वरी सॉफ्टवेयर उनमें मीडियम में आणिजे। हाणे त किताब बि माण्हू हार्डवेयर खां हार्ड कॉपी खां वधीक सॉफ्ट कॉपी में कनि था। उहो स्कैन कनि था। कंहिं बुक जी ज़रूरत हूंदी आहे त उहो स्कैन करे पंहिंजे मोबाइल में रखी छॾींदा आहिनि। उहो हैंडी थिए थो तमामु आसान, किथे बि आराम सां। ज़बानुनि में तव्हां इहो ट्रांसलेट कयो आहे? इहे 6 लैंग्वेज ट्रांसलेट मूं न आहे कयो। ट्रांसलेट अॻु में थियल आहे। ओके। मुख़्तलिफ़ जेके बि मुरतब कंदड़, मौक़िक़ कंदड़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां मूं हुनखे कंपाइल कयो आहे हिकिड़ी ऐप जी सूरत में। उन में मुंहिंजे तरफ़ खां ॿियो हिकिड़ो इहा शइ ऐड कई वई आहे जो मूं उनखे 2-3 ॿियनि स्क्रिप्ट्स में ट्रांसलिटरेट कयो आहे। जीअं सिंधी में पाण वटि त हिते जेका सिंधी अरबी लिपि हले पई उन में आहे, पर जेके हिंदुस्तान में सिंधी रहनि पिया जेके अरबी लिपि खां वाक़ुफ़ न आहिनि उहे देवनागरी टाइप ते, जेको हिंदी टाइप ते उन्हनि जी। मूं वरी छा कयो आहे जो उन सिंधी स्क्रिप्ट, अरबी स्क्रिप्ट खे वरी हुन में ट्रांसलेटरेट कयो आहे। साॻी तरीक़े सां करतार सिंह अर्श जो पंजाबी में रिसालो ट्रांसलेट थियल आहे त उन खे वरी गुरमुखी जेका हिंदुस्तान जी पंजाबी आहे उन में ट्रांसलेटरेट कयो आहे। ऐं सराइकी में उस्ताद लगारी साहिब जो आहे त उन खे वरी शाहमुखी जेका लिपि आहे जेका मुल्तान साइड वारी सराइकी हले थी उन में ट्रांसलेट कयो आहे। मतिलबु 6 ॿोलियूं ऐं उन जूं 9 लिपियूं थियूं। उन 9 लिपियुनि में शाह साईं जो रिसालो हिन वक़्तु अवेलेबल आहे। उन्हनि 6 ॿोलियुनि में उर्दू में तव्हां पढ़ी सघो था। जेको तरीक़ेकार छा हूंदो? ऐप कीअं डाउनलोड कजे, कीअं असां उनखे स्टार्ट? सिंपल आहे। जीअं प्ले स्टोर ते पाण ॿियूं गेम्स वग़ैरह एप्स कंदा आहियूं, प्ले स्टोर ते वञी शाह जो रिसालो लिखो, राजा सांद लिखो, उहो अची वेंदी आहे। त उन ऐप जो नालो जेको आहे उहो आहे शाह जो रिसालो मल्टीलिंगुअल। शाह जो रिसालो मल्टीलिंगुअल। ओके। उहा अची वेंदी। उन में इहे ॿोलियूं शामिल आहिनि। इंग्लिश में मैडम अमीना खमीसाणी जो थियल आहे ट्रांसलेशन, उहा हिन में शामिल आहे। ऐं उर्दू में शेख अयाज़ साहब जो आहे। करतार सिंह अर्श जो पंजाबी में आहे। सराइकी ऐं ढाटकी जेका असांजी थर जी ॿोली आहे, मारवी जी ॿोली आहे, उन में साईं उस्ताद लगारी साहिब जिन जो कयल आहे। इहे सभु 4 थी वियूं, बाक़ी 5-6। ऐं हुन में देवनागरी आहे, गुरमुखी आहे, ठीकु आहे, ऐं सिंधी आहे। ठीकु आहे। कॾहिं तव्हांखे ख़्यालु आयो हिनखे ठाहिण जो? जेको मूं शुरूआति कई आहे 2016 खां कई। अच्छा। 2016 खां शुरूआति कई। 3-4 साल मुसलसल हिन ते कमु हलंदो रहियो, पर उन वक़्तु हुयो इहो सिंगल लैंग्वेज में, सिंधी लैंग्वेज में हुयो।
2019 जी फेबरवरी में इहो पब्लिश कयो वियो प्ले स्टोर ते ऐं माशाल्लाह एतिरो मक़बूल वियो जो कल्चर डिपार्टमेंट वारनि जी तरफ़ खां 2020 में लतीफ़ अवार्ड बि ॾिनो वियो जेको सिंध जो तमामु वॾो अवार्ड आहे मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ु आहे ऐं हिन प्लेटफॉर्म तां सिंध हिन में तव्हां चेंजिस कंदा अपडेट हिन खे कंदा हूंदा जी जीअं लतीफ़ अवार्ड मिलियो उन खां पोइ अञा बि शौक़ु जाॻियो या तमन्ना जाॻी त हिनखे अञा बि वधीक फैलाइजे ऐं उन खां पोइ हिन मल्टीलिंगुअल ते कमु शुरू कयो त जीअं जेके ॿिया माण्हू आहिनि जेके सिंधी नथा सम्झी सघनि पर उहे लतीफ़ सरकार जो फ़िक्र सम्झणु चाहिनि था उनजो ख़्यालु सम्झणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ इहो ज़बान या ॿोली जे क़ैद खां हिनखे आज़ादु कयो वञे त जीअं जेके ॿियनि जूं कंपाइल थियल जीअं ट्रांसलेट थियल हुयो त उनखे हिन ऐप में शामिलु कयो वियो हिन ऐप जी वरी इहा बि ख़ुशूसियत आहे जो सिर्फ़ु तव्हां रिसाला इन लैंग्वेजिस में नथा पढ़ी सघो बल्कि तव्हां मुकमल ऐप बि इन में यूज़ करे सघो था तव्हां ऐप जी मेन सेटिंग में वञी जीअं तव्हां लैंग्वेज तब्दील कंदो उर्दू कंदो त मुकमल ऐप ई उर्दू थी वेंदी पूरी कन्वर्ट थी वेंदी सॼी ऐप कन्वर्ट थी वेंदी लतीफ़ अवॉर्ड त मिलियो सकाफ़त खाते तरफ़ां पर तव्हां सम्झो त एज़ाज़ु बिल्कुलु आहे छो जो तव्हांजो कमु ई एतिरो बहितरीनु आहे पर इन खां वधीक बि घणो कुझु थियणु घुरिजे हींअर मां छा करणु चाहियो था हिन सिलसिले में कहिड़ी तव्हांखे मतिलबु सहकार जी ज़रूरत आहे मुंहिंजो जेको इरादो आहे नियत बि आहे ऐं कोशिशि बि जारी आहे उहा इहा ई आहे त लतीफ़ सरकार जा जेके बि रिसाला छपियल आहिनि जिन बि ॿोलियुनि में आहिनि उन्हनि सभिनी खे हिन ऐप जी मदद सां दुनिया ताईं पहुचाइजे जंहिंमें हिन साल ई बलोची जो रिसालो सकाफ़त खाते पब्लिश करायो आहे गुज़िरियल साल अरबी ऐं फ़ारसी में आहे ऐं ॿिया तक़रीबन 50 खां मथे आहिनि 50 खां मथे रिसाला छपियल आहिनि सभिनि में शामिलु करणु शाह साईं जी शाइरी ऑलरेडी 50 ज़बानुनि में 50 रिसालनि में आहे अच्छा 50 रिसाल जी हा उहे आउं चाहियां थो त जीअं जेको तहक़ीक़ कंदड़ आहे जेको स्टडी कंदड़ दोस्त आहे उहो हुनखे कंपेयर करे सघे त हीउ जेको बैत आहे उहो फलाणे मौक़े कीअं लिखियो आहे फलाणे कीअं लिखियो आहे त जीअं हुनखे पंहिंजी रिसर्च पेपर वग़ैरह तयारु करण में ईज़ी रहे ऐं हिन वक़्तु जेको आहे उहो प्लेटफॉर्म एंड्रॉइड ते मौजूदु आहे काफ़ी फ़ोन वग़ैरह अचनि था मैसेज माण्हू कनि था त साईं आईफोन वारा केॾांहुं वञनि उनजे लाइ कुझु जेके बेसिक रिक्वायरमेंट्स आहिनि उहे फ़िल वक़्तु मूं वटि न आहिनि जीअं उहे पूरियूं थी वेंदियूं घुरिजूं त पोइ इनशाअल्लाह उन ते तव्हां कमु कयो पिया जी बिल्कुलु उन ते पोइ कमु शुरू कंदासीं सरदार शाह साहब काफ़ी ईअं चइजे त एक्टिव बि हूंदा आहिनि बि अव्हांजे ई उमरकोट जा ऐं काफ़ी उन्हनि जे दौर में शयूं सुठियूं बि थियूं आहिनि पर चवंदा आहिनि न त जितना बि हो कुझु न कुझु कमु पड़ जाता है त तव्हांजी उन्हनि सां का मुलाक़ात थी या का उन्हनि को इंट्रस्ट वरितो आहे हिन में इंट्रस्ट त आहे साईं जो पर अञा ताईं मुलाक़ात न आहे थी सघी कोशिशि कयूं था मुलाक़ात सभिनी खां वधीक हेल्प तव्हां या सपोर्ट कंहिं कई आहे हिन शइ में तव्हां सभिनी खां वधीक जेका इख़लाक़ी ऐं ॿी हर क़िस्म जी सपोर्ट उहा त घर वारनि जी तरफ़ खां ई हूंदी आहे छो जो हिकिड़ो कमु एॾो आहे जो उनजी सपोर्ट खां सवाइ त कुझु करे कोन पियो सघिजे उन खां पोइ जेको हिन जो मवादु मूं कलेक्ट कयो उहो मुख़्तलिफ़ सोर्सिस खां कयो जीअं कल्याण आॾवाणी जो जेको आहे टेक्स्ट आहे उहो burgadi.com साईं अब्दुल माजिद बुरगड़ी तमामु वॾो नालो आहे सिंधी कंप्यूटिंग में उन तां खयो उन जी जेका सम्झाणी आहे उहो सिंध सलामत किताब घर दोस्त तमामु वॾो कमु कनि पिया उन्हनि जा कोई सिंध सलामत किताब घर ते 1500 खां मथे किताब सॉफ्ट में मौजूदु आहिनि सिंधी ॿोली जा जी ही एतिरो सभु कुझु कमु ॾिठो वञे त अदब में थिए थो यानी कि हिकिड़ी हार्ड कॉपी खां उनखे सॉफ्ट कॉपी में कन्वर्ट करण जे लाइ काफ़ी माण्हू हिन मतिलबु आहे त कमु कनि तमामु घणा कमु कनि पिया उहे इंडिविजुअली कनि पिया पंहिंजे तरफ़ खां जेको हड़ा वड़ा पंहिंजे वस में आहे उहो कनि पिया उतां खां सम्झाणी मिली मूंखे ऐं हिकिड़े ॿिनि दोस्तनि वरी रिसाला कंपोज़ बि करे ॾिना ऐं जेको हीउ कमु थियो आहे उहो मुकमल इनफ़रादी तौर ते थियो आहे दोस्तनि जे सहकार सां थियो आहे फ़ॉन्ट्स जे लाइ वरी साईं सनाउल्लाह सारे मंगणे जो उहो सिंधी जा फ़ॉन्ट्स वग़ैरह ठाहींदो रहियो आहे उन महिरबानी कई 2-3 फ़ॉन्ट ठाहे ॾिना आहिनि जे लाइ स्पेशल ॻाल्हि उहा ई थी वई त दोस्तनि पंहिंजनि सहकार कयो उन्हनि तव्हांखे एप्रिशिएट कयो पर इहा एप्रिसिएशन हुकूमती सतह ते बि हुजणु घुरिजे जो मुंहिंजो जेको प्रोग्राम आहे मुंहिंजो ख़्यालु आहे उहो इहो ई आहे त लतीफ़ सरकार खे जेतिरो वधि खां वधि फैलाइजे हिन में चैलेंजिस तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मिलिया चैलेंजिस हिकु त वक़्त जो मिलियो छो कमु एॾो हुयो जो वक़्त जूं पाबंदियूं हुयूं हिकु माशाल्लाह सरकारी नौकिरी आहे मुंहिंजी त उन हिसाब सां नौकिरी खां पोइ वरी वक़्तु कढणु ॾींहं में नौकिरी वारनि ॾींहंनि में जेके थींदा आहिनि मंडे खां वठी फ्राइडे ताईं उहो 6 खां 8 कलाक ड्यूटी खां पोइ बि ऐं उन खां पोइ वरी जेके वीकेंड्स वग़ैरह हूंदा आहिनि उनखे 16-16 अरिड़हं कलाक उन ते ॾियणु
ॿियो मेन चैलेंज जेको हुयो उहो घर वारनि जे तरफ़ खां शुरू में हुयो। अच्छा। पोइ त कोन थियो, जॾहिं जीअं लतीफ़ अवार्ड मिलियो उन्हनि खे ख़बर पइजी त कहिड़ी लेवल जो कमु आहे, त पोइ त उन्हनि बाक़ाइदे सपोर्ट कयो। पहिरीं हुयो त हिकिड़ो त सॼो ॾींहुं ऑफिस में वरी वापसि अची, तॾहिं थींदो आहे अक्सर इन्हनि कमनि में या त सभ खां पहिरीं सपोर्ट ई घर वारनि जे तरफ़ खां थींदी आहे, पीउ माउ जे तरफ़ खां, या जेसि ताईं कुझु तव्हां अचीव न हुयो कंदा तेसि ताईं तव्हांखे थोरो डिस्करेज कंदा रहंदा। डिस्करेज त मूंखे कोन कयो, पर रोकींदा ज़रूरु आहिनि। पर हुननि खे बि ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो समाज आहे, सोसाइटी आहे, त उनखे बि हुननि खे बि इहो हुयो त सॼो ॾींहुं ऑफिस में रही, शाम जो वरी अची वरी लैपटॉप ते, त कुझु निकिर बि सही, कुझु माण्हुनि सां मिल कर। पर मूं चयो आहे तव्हांखे इनशाला कमु मिलंदो, कुझु ॾींहुं मूंखे छॾे ॾियो। त 2-3 सालनि खां पोइ जॾहिं उहो महिनत जो फल मिलियो, बल्कि ईअं सम्झो त हिकिड़ी ज़िम्मेवारी अञा बि वधी वई। त जीअं लतीफ़ अवार्ड मिलियो त उन खां पोइ हुननि बाक़ाइदे हर क़िस्म जो सपोर्ट कई मुंहिंजी। त इहो ॿुधाइजो त तव्हां हाणे ऐप त ठाही आहे, ऐप जे ज़रिए कुझु फीडबैक बि मिलंदी आहे त इहा ऐप केतिरा माण्हू यूज़ कनि था, किथां किथां हिन ते क्लिक्स अचनि था, या कुझु डाउनलोडिंग सिस्टम बि आहे? बिल्कुलु, इन जो सॉरी फायरबेस एनालिटिक्स इन में शामिल कई वई आहे। उन जे थ्रू असांखे ख़बर पइजी सघे थी त हिन ते केतिरा थिया आहिनि। फेबरवरी 2019 में फर्स्ट लॉन्च थी हुई सिंगल लैंग्वेज में। हीअ हाणे मल्टीलिंगुअल त हींअर ई थी आहे, साईं जे उर्स मुबारक ते 15-20 ॾींहं थिया आहिनि, पर उन ईअं सम्झो त सिंगल लैंग्वेज जी इहा कारकर्दगी आहे जो 2.5 सालनि में 58,000 खां मथे दफ़ा, मूं 2-3 ॾींहं अॻु में स्क्रीनशॉट बि शेयर कयो हुयो सोशल मीडिया ते, 58,000 खां मथे दफ़ा डाउनलोड कई वई आहे। दुनिया जो तक़रीबन अहिड़ो कोई मुल्क कोन्हे जिते इहा डाउनलोड न थी हुजे, जो ऑलमोस्ट हर मुल्क में सिंधी रहनि था, सिंधी बि रहनि था, ऐं नॉन सिंधीज़ बि जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में पढ़ाईंदड़ फिलोसफर्स आहिनि या फिलोसफी ते जेके कमु कनि था, अदब ते जेको कमु कनि था, जेतिरी मूंखे ॼाण आहे यूरोप अमेरिका में, उहे बि हिते आया आहिनि। उन्हनि बि शाह साईं जो रिसालो जेको आहे उहो अरबी उन में इंग्लिश में काफ़ी मतिलबु 6 लैंग्वेजिस में तव्हां ठाहियो आहे, त सभिनी खां वधीक जेका कहिड़ी लैंग्वेज में माण्हुनि डाउनलोड कयो आहे ऐप? उहो त हाणे थियो आहे न, उहो तव्हांखे उहो स्टेटिस्टिक्स ॿुधाए पियो त 2.5 सालनि में 58,000 माण्हुनि डाउनलोड कयो आहे, पर 13 लख खां मथे दफ़ा इहा ऐप ओपन करे पढ़ी वियो। अच्छा। 13, इहो मुंहिंजे लाइ तमामु वॾी अचीवमेंट आहे, जो 2.5 सालनि में सिर्फ़ु सिंधी लैंग्वेज। हाणे ही जीअं थियो आहे त इन खां पोइ त हुनजी डाउनलोडिंग जो रेशो त तमामु वधी वियो आहे, छो जो इहो त हाणे लैंग्वेजिस खां निकिरी वियो आहे। त हाणे जेको मूं वटि डेटा अचे पई उनमें इंग्लिश काफ़ी अचे पई। अच्छा, अगरि असां कॾहिं का पोइट्री, को शेर इंग्लिश में या सिंधी में उतां शेयर करणु चाहियूं, मतिलबु थ्रू यूर ऐप, असां फेसबुक ते, छो जो ऑप्शन ईंदो आहे हेठां, त व्हाट्सएप ते, इंस्टा ते या फेसबुक ते शेयर करणु चाहियूं था, त इहो ऑप्शन बि बिल्कुलु अवेलेबल आहे। पर हिन वक़्तु छा आहे त उहो कॉपीराइट जे इशूज़ जे करे सिर्फ़ु हिकिड़ो रिसालो आहे कल्याण आडवाणी जो, उन में मुकमल उहो ओपन आहे, मुकमल फ्री आहे। उन में तव्हां बुक को बि बैत शेयर करे सघो था फेसबुक ते, सोशल मीडिया ते। बाक़ी ॿियनि में वरी ईअं थो थिए, हिन में हिकिड़ी ॿी फैसिलिटी इहा बि रखियल आहे त तव्हां डिज़ाइन बि करे सघो था इते ई ऐप में ई, बजाए जो उतां खां तव्हां टेक्स्ट खणो ॿी कंहिं थर्ड पार्टी ऐप में वञी तव्हां डिज़ाइनिंग कयो। हिन में ई सिंपल हिकिड़ी डिज़ाइनिंग टूल रखिया विया आहिनि, उते तव्हां ॿिए बाक़ी जेके बि रिसाला आहिनि, 11 रिसाला, कुल 12 रिसाला आहिनि, हिकिड़े रिसाले में त मुकमल इजाज़त आहे, बाक़ी ॿिया जेके 11 रिसाला आहिनि उन मां शेयर करण जो इहो तरीक़ो आहे, तव्हां पिक्चर ते डिज़ाइनिंग करे तव्हां उहो पिक्चर शेयर करे सघो था। टेक्स्ट में उन ते कॉपीराइट जे करे उहो फ़िलहाल बंदिश थियल आहे, ऐं उनखे असां स्क्रीनशॉट बि शेयर करे सघजनि था। ॿियनि कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जीअं इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि तव्हां सां को राब्तो कयो आहे? जी न, अञा ताईं न थी। अमेरिका में साना हिकु तंज़ीम आहे, इन खां अलावा वर्ल्ड सिंधी कांग्रेस आहे, इंडिया पाकिस्तान में, इन खां अलावा यूके में उहो रहनि था, ऐं पाकिस्तान में साना जी अगरि असां ॻाल्हि कयूं त तालीमी शोबे में केतिरा स्कूल बि हलाइनि था, उन्हनि तरफ़ां को राब्तो अञा ताईं कंहिं क़िस्म जो न आहे थियो। उमेद आहे सभिनी में आसरा आहिनि त इनशाला सभु, छो जो एतिरा उहे सिंधी असां ॾिसंदा आहियूं त सोशल मीडिया ते बि शेयरिंग कंदा आहिनि, त सिंध जे हवाले सां एतिरा एक्टिव रहनि था, कुझु न कुझु गैदरिंग्स बि कंदा रहंदा आहिनि। बाक़ी राति ई हिकिड़े दोस्त कैनेडा में रहे थो, उन दोस्त राब्तो कयो हुयो राति, ऐं उहो इनशाला हिन ई वीकेंड में लाइव प्रोग्राम करण वारो आहे मूंसां। अच्छा, इहो एप्रिसिएशन जे लाइ त जीअं माण्हुनि खे वधि खां वधि अञा वधीक ख़बर पए, पज़ीराई मिली सघे। त हिकिड़ो ऐप तयारु करण में केतिरो टाइम लॻे थो? ऐप हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी हूंदियूं आहिनि। हाणे हिन ऐप में तमामु वॾी वैरायटी ॾिनी वई आहे, हिन में तव्हांखे वर्ड जी मीनिंग बि मिलंदी,
जेके वर्ड्स जे पोयां ई हिडन थियल आहे तव्हां लफ़्ज़ ते क्लिक कंदव त हुनजी मीनिंग पॉपअप में अची वेंदी हली ऐं उहा मीनिंग बि अहिड़े स्ट्रक्चर में ॾिनल आहे जो उनमें ग्रामेटिकल स्ट्रक्चर मुकमल आहे उन लफ़्ज़ जी मीनिंग आहे उन खां पोइ उन लफ़्ज़ जो रेफरेंस बि आहे त इहो साॻियो साॻियो लफ़्ज़ किथे किथे यूज़ थियो आहे त उहो ऐप जो दारोमदार डेटाबेस ते हूंदो आहे जेतिरी डेटाबेस वधीक हूंदी उन हिसाब सां हालांकि हीअ जेका ऐप आहे ईअं सम्झो त अञा ताईं कुझु बि न आहे तमामु घणो कमु थियणो आहे ऐं इहो टीम वर्क हुअणु घुरिजे या सिर्फ़ु तव्हां अकेलो था कयो सभु कुझु टीम वर्क ई आहे IT सां रिलेटेड बि कुझु माण्हू हूंदा जेके हा उहो मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो त इन में कुझु दोस्तनि कंपोज़ करे ॾिना आहिनि डॉक्टर मोहम्मद हनीफ़ मशहूरी साहिबु हिकिड़ो रिसालो कंपोज़ करे ॾिनो आहे उस्ताद लगारी साहिबु 2 रिसाला कंपोज़ करे ॾिना आहिनि सभिनी खां वॾो ॾुखियो कमु त कंपोज़िंग जो हूंदो आहे प्रूफ रीडिंग जो हूंदो आहे उन खां पोइ इंग्लिश जो उर्दू पंजाबी देवनागरी शाहमुखी गुरमुखी इन में मूं ऐं मुंहिंजो नंढो भाउ आहे नबी बख्श असां ॿिन्ही गॾिजी वेही हिन ते सॼो कमु कयोसीं साले मोहम्मद शाह जे आवाज़ में बि हिन में आहे तव्हां मतिलबु को बैत जेकॾहिं ॿुधणु चाहियो उहो बि ॿुधी सघो था अगरि असां उन वर्ड खे सही प्रोनाउंस नथा करे सघूं या असांखे सम्झ में नथो ऑडियो बि आहे ऑडियो बि मौजूदु आहे पर उहो फ़िल वक़्तु लिमिटेड सुर में आहे महदूद सुर आहिनि एतिरा घणा न आहिनि छो जो जेको रिसालो रिकॉर्डेड आहे उहो सिंधालाजी वारनि वटि आहे सिंधालाजी वारा जीअं हुनखे पब्लिक कंदा त इनशाला उहो बि अची वेंदो अच्छा को लफ़्ज़ अगरि जीअं तव्हां सवेरे ॿुधायो त सम्झ में नथो अचे असां उन ते क्लिक कंदासीं त असांखे आसान सिंधी में उनजी माना ख़बर पइजी वेंदी या ॿियनि ज़बानुनि में बि माना जेका फ़िलहालु ॿियनि ज़बानुनि में न आहे छो डेटाबेस एतिरी वॾी आहे कमु एॾो वॾो आहे मूं वटि टीम जी थोरी खोट बि आहे ऐं तयारु कयां पियो दोस्त छोकिरा तयारु कयां पियो ॻोठ जा ई आहिनि उहे इनशाला असांजी हिकिड़ी ज़बरदस्त टीम थी वेंदी ऐं इनशाला जल्दी इहो कमु बूस्ट बि थी वेंदो सुठे नमूने सां कुझु अहिड़ो मवाद जेको अव्हां शेयर करणु चाहियो जंहिंखे कंपोज़ करण में या त का ॾुखियाई थी हुजे या उन में तमामु घणो मज़ो आयो जेको अहिड़ो पार्ट हुजे लैंग्वेजिस जो हुयो स्क्रिप्ट जो सॉरी जी देवनागरी कंप्लीट चेंज स्क्रिप्ट आहे हितां खां हिंदी जे टाइप ते आहे त उनखे सिखण में काफ़ी वक़्तु लॻो हुयो ऐं उन में तव्हां उहो गूगल ट्रांसलेटर जे ज़रिए न उहो सॼो यूट्यूब जी मदद सां सिखियो उन खां पोइ उनजो पंहिंजो कीबोर्ड ठाहियो मूं ऐं कीबोर्ड ठाहियो उन ते पोइ पाण ई कंपोज़ कयो असां हिते अॼु ॾींहं ताईं सिंधी कंपोज़िंग प्रॉपर नथा करे सघूं तव्हां कीअं सिंधी मां वरी उन इंडियन जेको स्क्रिप्ट आहे हिंदी उन यूट्यूब जी मदद सां सिखियो पहिरीं त उनजा जेके बि आहिनि लेटर्स वग़ैरह सिखिया उन खां पोइ उनजा ग्रामेटिकल स्ट्रक्चर आहे कहिड़े नमूने सां उहो वर्ड ठहे थो उहो सॼो सिखियो उनखे उन में 5-6 महीननि खां बि मथे जो अरसो लॻो ऐं उन सां गॾु इहो त अञा छो जो सही हुयो इहो अञा बि मूंखे ईज़ी लॻो उहो इन सेंस में ईज़ी लॻो जो उनजो जेको उचार आहे उहो साॻियो सिंधी जो आहे पर जेका मूंखे जंहिं घणो परेशान कयो उहो गुरमुखी कयो जो गुरमुखी उहा वरी हुनजी आहे पंजाबी जो इंडियन पंजाबी आहे त उन जे लाइ मूंखे काफ़ी दोस्तनि मदद कई सपोर्ट कई मेन त जेको उनजो सोर्स हुयो सिखण जो उहो त इंटरनेट ई हुयो यूट्यूब ई हुयो त हाणे सिर्फ़ु तव्हां कंपोज़िंग ई करे सघंदा या अगरि तव्हांखे कॾहिं को ख़ाली पनो ॾिनो में त उन्हनि 6 ज़बानुनि में तव्हां लिखी बि सघो था न लिखी न छो लिखण जे लाइ वरी वॾी प्रैक्टिस जी ज़रूरत पवे थी कंपोज़िंग में इहो आहे त ख़बर आहे त अलिफ किथे आहे बे किथे आहे त उन हिसाब यानी कि तव्हांखे ज़बानूं बि अची वयूं आहिनि जी बिल्कुलु पढ़ी हिंदी बि अची वई वरी पंजाबी जेका आहे हिंदी है ना पंजाबी हिंदी उहा बि अची वई गुरमुखी हुनखे चवंदा गुरमुखी जी अच्छा राजस्थान जीअं तव्हां ॿुधायो पिया त 11 रिसाला आहिनि या 12 रिसाला आहिनि उहे 12 रिसाला ई शाह साईं जा लिखियल आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ ज़बानुनि में पोइ बाद में ट्रांसलेट थिया जी 12 ई रिसाला मुकमल एप्लीकेशन ई शाह साईं जे रिसाले ते आहे मुख़्तलिफ़ मौक़नि उन ट्रांसलेट कया आहिनि त उनखे ई हिन में शिफ्ट कयो वियो जॾहिं असां शाह जो रिसालो किताबु वठंदा आहियूं त उन में इहो मुकमल 12 रिसाला ई हूंदा आहिनि रिसालो हिकिड़ो ई आहे शाह साईं जो मुख़्तलिफ़ मौक़नि उन्हनि खे ट्रांसलेट कयो आहे ऐं जीअं पाण खे जेको शाह साईं जो रिसाले जो जेको मेन स्क्रिप्ट मिलियो आहे उहो गंज में मिलियो आहे उन खां पोइ मुख़्तलिफ़ मौक़नि उन गंज जे बुनियाद ते उनखे कयो 300 सालनि में लैंग्वेज जो थोरो डिफरेंस बि थी वियो आहे त पोइ वरी उन्हनि पंहिंजे हिसाब सां उनखे करण जी कोशिशि कई आहे त हीअ बैत हीअं थी सघे थो उनमें एतिरो त घणो फ़र्क़ु न आहे को 2 खां 5% ताईं फ़र्क़ु थी सघे हाणे फ्यूचर में तव्हांजो छा प्लान आहे अॻियां तव्हां छा इरादो आहे करण जो हिन ऐप फ्यूचर जो हिकिड़ो त हिन एप्लीकेशन जे बारे में ॿुधाए छॾियमि त हिनखे iPhone ते आणिणो आहे ऐं सभु रिसाला हिन में शामिलु करणा आहिनि उन खां सवाइ ॿिया जेके सिंध जा
ॿिया जेके बुज़ुर्ग आहिनि हाँ जिन जी शाइरी आहे, जीअं सचल सरमस्त थी वियो, साईं सामी आहे, मौली हाजी अहमद मल्हा आहे, कुलियत हमल आहे, अमल फ़कीर जो आहे, इहे सभु रिसाला मुंहिंजी कोशिशि इहा आहे त इहो जेके बि जेतिरो बि लिटरेचर मूंखां पुॼी सघे उहो आउं दुनिया ताईं मुख़्तलिफ़ ऐप ठाहे ऐं पोइ वरी जी मुख़्तलिफ़ हर कंहिंजी पंहिंजी ऐप ठाहे उनखे प्रोसेस कयां। उन में मेन जेको इशू आहे उहो हूंदो आहे, पर उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे सिंधी लिटरेचर खे वधीक अहमियत ॾियूं, उनखे सम्झूं बि। हिकु कॉल आहे उनखे शामिल कयूं जी। था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, केरु आहे कॉल ते? वालेकुम सलाम जी, उमरकोट में जी, उमरकोट मां कॉलर आहे। नालो ॿुधाइजो अदा ॿीहर पंहिंजो। नबी बख्श साहब। अच्छा, नबी बख्श साहब। अच्छा, तव्हांजे बि त हिन में तमामु घणो कमु आहे। जी जी। कुझु चवणु चाहींदव? तव्हांजे वॾे भाउ जो इहो इनिशिएटिव हुयो, पोइ तव्हां हुनजी मदद कई, कीअं लॻो इहो सभु कुझु कमु कंदे? सॼो राजस्थान जो असां सिर्फ़ु थोरी मदद कई आहे, सॼो सम्झाए ई राजस्थान आहे, असां थोरी हुनजे सहकार कई आहे, पोइ मदद कई आहे हुन खे। त हाणे कीअं लॻंदो आहे वॾे भाउ हिकिड़ो एतिरो शानदार कमु कयो आहे? छो जो असां जहिड़ा जेके माण्हू आहियूं असां त बिल्कुलु कुझु सम्झूं ई नथा, पर घटि में घटि हाणे फ़ोन जॾहिं हथ में ईंदी त थी थो सघे न ऐप जे ज़रिए तमामु घणो असांखे फ़ाइदो थी सघे। त कीअं लॻंदो आहे? वॾे भाउ खे लतीफ़ अवॉर्ड मिलियो, ख़ानदान जो नालो रोशन थी वियो, मिट माइट हाणे वधीक हिकिड़े क़िस्म जो प्राउड फील पिया कनि। जी जी, प्राउड फील थी वियो आहे, हिकिड़े क़िस्म जो उत्साह रहियो तो आदमों जगह हमारे भाव थोड़ा जैसे रिश्तेदार जिन्हें वो कम करे उन्हें फख्र महसूस किए। त अॻिते बि साथ ॾींदो पंहिंजे भाउ जो? हाणे तंग थी विया आहियो? जी जी। नबी बख्श, अॻिते बि राजा जो साथ ॾियो था, ॾियणु चाहियो था, या बसि हाणे क्रेडिट जेको आहे राजा खे मिले थो त तव्हां पोइ ते हटिजी वेंदव? न, असांजी त पूरी टीम आहे न, टीम जो हिकिड़ो ई अॻुवान आहे जेको उनखे सारा मिलंदी न। ऐं राजा बार बार पंहिंजी टीम जो ज़िक्र बि कयो आहे, उन्हनि चयो आहे त मुंहिंजे नंढे भाउ जो बि हिन में तमामु घणो कमु हुयो। जी जी, असांजी टीम में आहे न, टीम जो हिकिड़ो ई परिवार आहे, अॻियां वधंदा सभु त टीम जी ज़रूरत न थी सघंदा, इन असांजी फ़ख्रु आहे तो राजस्थान ते अची पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई। ठीकु आहे, थैंक यू। टीम लीडर खे उन्हनि कीअं लॻो तव्हांजे भाउ फ़ोन कयो आहे? मूंखे त सभिनी खे घणी ख़ुशी पई थी जो हिन वक़्तु ॻोठनि जो माहौल आहे, ॻोठनि में सभिनी ख़बर आहे त अचे पियो राजा टीवी ते थो अचे, हाणे त उहो सॼो ॻोठ ई हुते वेठल हूंदो, कॾहिं थियल हूंदो टेलीविज़न ते। चलो, असां लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। दोस्त आहिनि ऐं उहे बि तव्हांखे सपोर्ट कंदा हूंदा? बिल्कुलु सपोर्ट कंदा रहिया आहिनि। शुरू में मूंसां इहो हुयो जो पहिरीं जॻह एप्लीकेशन मूं ठाही, उहो साईं अशरफ पली तमामु बहितरीनु शाइर आहे असांजे इलाइक़े जो आहे, उनजो किताबु हुयो जोबन पेरानी, उहो कंपोज़ बि मूं कयो आहे, उनखे एप्लीकेशन में आंदो हुयो। उहो जॾहिं एप्लीकेशन में आंदो तॾहिं हुननि ॿियनि दोस्तनि चयो त भाई हिनखे छो नथो इन कम खे अञा बि प्रोमोट करी, ॿियनि ते कमु करी, त हुनखे इहो ॿुधायमि त मूंसां कुझु इशूज़ आहिनि फाइनेंशियल वग़ैरह, छो उहो जेको मूं कमु कयो उहो सॼो ऑफिस जे हुन ते लैपटॉप या कंप्यूटर ते कयो। पोइ हुननि चयो कहिड़ी रिक्वायरमेंट वग़ैरह छा आहे, त पोइ हुनखे नीड्स वग़ैरह जेके ॿुधाइनि त हिकिड़े दोस्त लैपटॉप बि हिन जे लाइ गिफ्ट कयो। हीउ जेको कमु थियो इहो उनजी दोस्त जी महिरबानी सां थियो आहे। ऐं एप्रिशिएट कजे छो जो जिते चैलेंजिस ईंदा आहिनि न उते 10 चैलेंजिस जे मुक़ाबले में घटि में घटि 6-7 तव्हांजा सपोर्टर्स बि साम्हूं अची वेंदा आहिनि। कंहिं कुझु कयो, कंहिं कुझु कयो। मां हिकिड़ी शाइरी थी आहे, अदब में वधीक जेका पज़ीराई आहे हैदराबाद खां वठी वेंदे उमरकोट जे पूरे बेल्ट में तमामु घणी आहे। बनस्बत लाड़काणे वारा जेके हूंदा आहिनि उहे बि न शोबे में वधीक आहिनि, पर उते कुझु नओं कमु करणु वधीक ॾुखियो लॻंदो आहे। हिते हिकिड़ी सोशल एप्रिसिएशन वधीक थी मिले हिन हिसे में। त हाणे नई नस्ल केतिरी तव्हां ॾिसो था त उहो तव्हांखे इंकरेज बि करे थी या पाण बि इन्हनि शयुनि में इंट्रस्ट वठे थी? बिल्कुलु इंट्रस्ट त वठे थी। हाणे जीअं हीअ थियो त काफ़ी दोस्तनि राब्तो कयो, मुंहिंजा उहो व्हाट्सअप ते मूंखे एड कयो वियो, लतीफ़ियात जा जेके ग्रुप्स आहिनि वग़ैरह उन्हनि में उन्हनि सभिनी चयो तमामु घणियूं ऑफर्स आहियूं साईं, असां छा था करे सघूं हिन में, असां तव्हांजी कहिड़ी सपोर्ट करे सघूं था। पोइ हुननि खे मूं इहो ई चयो त तव्हां को बि रिसालो खणो, कंपोज़ कयो, कंपोज़ करे ॾियो त असां हिन में शामिलु कंदा ईंदासीं, तव्हांजो हिन में कंट्रीब्यूशन शामिलु थींदो वेंदो। त हिन में फाइनेंसिस जी बि ज़रूरत पवंदी आहे जेको ऐप तयारु करण में, या अॻियां तव्हां जेको आईफोन जो ऐप लाइ ऐप तयारु पिया कयो? आईफोन जे लाइ उहो जेके टूल्स ॿुधायमि उन जी ज़रूरत पवंदी आहे। ज़ाहिर आहे हाणे टूल्स फ्री जा कोन्हनि, पोइ उहो जेकॾहिं को इदारो, को सरकारी या गैर सरकारी इदारो, या जेकॾहिं को
सरहंदी वारो जेकॾहिं सपोर्ट करणु चाहे त उहे टूल्स प्रोवाइड करे त उनजो बि सिंधी ॿोली ते लतीफ़ ते महिरबानी थींदियूं जो उन्हनि जी मार्फत वरी इहो सभु शयूं वरी आईफोन में बि अची वेंदियूं। कहिड़ा टूल्स आहिनि उहे? उनजे लाइ मेन त ॿ आहिनि, हिकिड़ो त मैकबुक आहे ऐं ॿियो आईफोन आहे। मैकबुक ते डेवलपमेंट थींदी आहे, उन ते सेटिंग थींदी आहे ऐं हुन ते वरी गॾो गॾु टेस्टिंग थींदी रहंदी आहे त के छा आहे कीअं किथे बग वग़ैरह कंहिं क़िस्म जो कोन आयो। ऐं गॾो गॾु जेकॾहिं आईपैड हूंदो त आईपैड ते बि उनजी टेस्टिंग वग़ैरह थींदी रहंदी। इहे टे शयूं मेन आहिनि। ऐं उन खां पोइ हुनजो iTunes स्टोर्स जो आहे उहो अलॻि आहे, पर पहिरियों जेको मेन इहो आहे त ऐप तयारु कजे। ऐं मां आख़िर में इहो पुछणु चाहींदुसि, सिंध यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहियो जी, ऐं उतां जा जेके तव्हांजा टीचर्स वग़ैरह आहिनि उन्हनि कॾहिं को अप्रोच कयो, एप्रिशिएट कयो? बिल्कुलु राब्तो कयो आहे। उन्हनि सभिनी काफ़ी जेके क्लासमेट्स आहिनि उन्हनि फ़ोन ते राब्ता कया आहिनि। उन्हनि तमामु घणी ख़ुशी ॾेखारी आहे। टीचर्स बि तमामु घणी ख़ुशी ॾेखारी आहे त असांखे हीअं हाणे बि यकीन नथो थिए त असांजा ई क्लासमेट आहियो या असां वटि पढ़ी आहे। छो जो हीअ जेके इदारा आहिनि न, असां चाहियूं था त तव्हांजो कंहिं न कंहिं तरीक़े सां सरदार शाह साहिब ताईं इहो आवाज़ पहुचे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, उन्हनि जे इंतिज़ामिया खे इहो सोचणु घुरिजे त हिकिड़ो सिंधी यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहे जंहिं इंग्लिश लिटरेचर में तव्हां ॿुधायो त तव्हां ग्रेजुएट आहियो ऐं शाह साईं जी हिन शाइरी जेका आहे उहा हिकिड़ी ऐप जे ज़रिए 6 ॿोलियुनि में असां ताईं अवेलेबल बणाई। वधीक बि कमु करणु चाहे थो, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ी सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं उन सपोर्ट जे लाइ हुकूमत जेका आहे उहो घणो कुझु करे सघे थी, पर थोरी फोकस जी ज़रूरत आहे। थैंक यू सो मच भले ॾिनो सां तव्हां आयो ऐं तव्हांखे राजा सांधी करे सुञाणींदा आहिनि। तमामु घणी ख़ुशी थिए ऐं ऑल द बेस्ट तव्हांजे अॻिते जे को मैसेज हुजे त जल्दी तव्हां ॾेई सघो। बसि मैसेज इहो आहे, तव्हांजी महिरबानी आहे, टाइम न्यूज़ वारनि जी महिरबानी आहे जो आवाज़ दुनिया ताईं पहुचायो। ठीकु आहे। महिमाननि सां ॻाल्हि ॿोल पे कई। उमरकोट जा जेके नौजवान हुआ जेके हिकिड़ो ऐप तयारु कयो आहे जंहिंमें साईं लतीफ़ जो जी शाइरी आहे मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस मां 6 ॿोलियुनि में उहा जेका ऐप तयारु कई आहे उहा सिर्फ़ु एंड्रॉइड फ़ोन जंहिं वटि आहे उहो इस्तेमालु करे सघे थो, ऐप डाउनलोड करे सघे थो। ऐं उन्हनि जो प्लान आहे कि जंहिं वटि एप्पल या आईफोन आहे उहो बि ऐप तयारु कंदो। त मूं जॾहिं ब्रेक थी त पोइ मूं हुन अदा सां पुछो कि मूंखे ॾेखारियो कि इहो जेको ऐप आहे उहो कीअं जेको आहे वर्क करे थो, छो त मूं वटि जेको आहे उहो एप्पल आईफोन आहे त एंड्रॉइड मां यूज़ न कयो आहे कॾहिं। त मूं चयो तव्हां पंहिंजे फ़ोन में खोले ॾेखारियो। त इलाही इंट्रस्टिंग ऐप हो ऐं केतिरी ख़ुशी पई थी कि असांजा जेके सिंध जा नौजवान आहिनि एतिरा टैलेंटिड आहिनि ऐं उन्हनि जो मतिलबु इहो उन्हनि सोचियो ऐं पोइ उहो ऐप तयारु कयो ऐं जेका आहे 6 ॿोलियुनि में उहा जेका आहे साईं जी जेका शाइरी आहे उन में आहे। ॻाल्हि उहा ई आहे, ऐप तयारु करण बि तमामु हीअं चइजे त बहितरीनु एफर्ट आहे ऐं अवॉर्ड्स बि ॾियणु माण्हुनि खे। पर साल में जेको हिकु ॿ असां सेशन्स करे ऐं बाक़ी सॼो साल ख़ामोश था थी वञूं। शाह साईं जे हिन लिटरेचर खे असांखे पंहिंजे निसाब में आणणो पवंदो। घटि में घटि मैट्रिक खां पोइ 9, 10, 11, 12 जे क्लासिस में सिंधी सब्जेक्ट में असांखे शाह साईं खे पढ़ाइणु घुरिजे ताकी माण्हुनि में इंट्रस्ट पैदा थिए ऐं यूनिवर्सिटीज़ में वञी करे उहो पंहिंजो इंट्रस्ट या इन ते जेको बि वधीक रिसर्च वर्क करणु चाहिनि था, शाह साईं जे हिन फ़िक्र खे पंहिंजी ज़िंदगी में इन्वॉल्व करण जी ज़रूरत आहे ताकी उहा अटैचमेंट, उहा ओनरशिप अची सघे। ऐं शाह साईं जी जेका शाइरी आहे न उहो ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि खे ॾिसी करे आहे, माहौल खे ॾिसी करे आहे, दुनिया खे ॾिसी करे आहे, हिकिड़े इंसान ऐं अलाह जे तालुक़ जे हवाले सां आहे। त इन सां असांजो जेको ईअं चइजे त लाइफ खे उहो शेप करे सघे थो। त तमामु बहितरीनु असां ईअं चइजे त फ़ाइदो बिल्कुलु। ऐं सिर्फ़ु उहे ॻोठनि ताईं जेको न महदूद न हुअणु घुरिजे, बल्कि जेके कराची में जेके कैम्ब्रिज वग़ैरह जा जेके स्कूल्स आहिनि हुन में जीअं असां न पढ़ी आहे साईं जी शाइरी, न असां सम्झी सघियासीं न कॾहिं पढ़ी, त इन्हनि स्कूलनि में बि उन्हनि शामिलु करणु घुरिजे ताकी असांखे कुझु जेका आहे नॉलेज मिले। ठीकु आहे।